नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद भरिसां काछे में पोरे जी ज़मीन ते बासरनि जे कब्ज़ो ऐं पोरे औरतनि हलीमा ख़ातून, सरदारी ख़ातून, अमीरज़ादी, मर्दनि में अली नवाज़ चांडियो, दुर मोहम्मद चांडियो, नादिर चांडियो, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि फरीदाबाद मेड़ रोड ते धरणो हयो। धरणे दौरान ईंदड़ वेंदड़ सभई गाॾियूं बीह वयूं। SHO फरीदाबाद अब्दुल क़यूम खोसे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाअसर नज़ीर चांडियो, शबीर ऐं शेर मोहम्मद 16 जिरेब ज़री ज़मीन ते कब्ज़ो कयो, जंहिंजो नवाब सरदार चांडियो पिणु फ़ैसिलो कयो आहे, जंहिं ते अमल न पिया कनि। असां ग़रीब पोरियतनि खे जानी ऐं माली नुक़सान जूं धमकियूं ॾियनि पिया। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP दादू खां मुतालबो कयो त फ़ौरन नोटिस वठी असां पोरियतनि जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराए वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।